नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में खबर ॾींदा हलूं त लाखा रोड जे मरी बिरादरी जो बासरनि पारां मुबीना तौर ज़मीन ते कब्ज़ो ऐं मौतमार धमकियूं ॾियण खिलाफ़ एहतजाज कयो वियो। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो भरिया सिटी में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नदीम मंगी पंहिंजी रिपोर्ट में। नाज़रीन, भरिया सिटी प्रेस क्लब ते लाखा रोड भरिसां ॻोठ प्यारो मरी जा रहवासी ॻोठाणा सरापा एहतजाज आहिनि बासर ख़िलाफ़। इन हवाले से अचो त हिननि खां पुछूं त हिननि जो छा चवणु आहे। असांजो मसइलो आहे बासर ज़मीनदार अलावरा मरी जेको सिंध सेक्रेटरी में सेक्शन ऑफिसर आहे उहो असां पंहिंजी ज़मीन ते कमु था कयूं। उते जेको असां पंहिंजा हथियारबंद मोकिले असां ते हवाई फायरिंग थो कराए ऐं असांखे हुरासान थो करे, हिरासमेंट थो करे, मौतमार धमकियूं थो ॾिए। उहो चए थो त ज़मीन जी हुनजो मक़सदु इहो आहे त ज़मीन सस्ते रेट ते ॾेई ही मूंखे हलिया वञनि। हे सही सिंध सेक्रेटरीट में हिन वॾी करप्शन कई आहे, हिन वॾो पैसो गॾु कयो आहे। हीअ चए थो तव्हांखे त छा, पर मां सॼे ॻोठ खे बि ख़रीद करे थो सघां। हिन से एतिरा पैसा किथां आंदा आहिनि? हिन जे वटि 40 लख जा 2 प्रोटोकॉल वॾा गाॾियूं अथसि, उन्हनि में चढ़ी थो अचे, हथियारबंद खणी थो अचे, असला औज़ार बि उन गाॾियुनि में साईं खणी थो अचे उन्हनि खे ॾोहारनि खे पहुचाए थो। हे ॾोहारनि जो वॾो सहूलियतकार आहे। ॾोहारनि खे जेको आहे असला औज़ार वठी थो ॾिए, पैसे ऐं पुलिस में बि सरपंची थो करे साईं। लाखा रोड शहर लैंक रोड जे भरिसां हिन जो जेको 4 करोड़ जो से बंगलो आहे, उहे भले नेब इंक्वायरी करे ॾिसे त उहो हिन बंगलो किथां ठहिरायो आहे। ऐं अहिड़ी पंहिंजे रिश्तेदारनि जे नाले ते 200 खनि एकड़ ज़मीन ख़रीद कई अथई। उहा असीं हिन ख़रीद किथां कई आहे? हाणे असां सां ज़ुल्म आहे, असां सां नाहक आहे, असां सां ज़ुल्म थो करे। अलावराए मरी ज़ालिम आहे, ज़ुल्म कयो अथई, असांजा फसल खणी वियो आहे, मारायो अथई, विड़ायो अथई, असांखे न आबादी करणु थो ॾिए न चाहे, असांखे ज़ोरी थो मारे त बनी ॾेई वञो। असां ॿ ॾाॾनि जी बनियूं ॾेई असां पंहिंजा हो बनियूं वठी बनी से 15 एकड़ इहो मसइलो 2-3 सालनि खां वठी हलंदड़ आहे। तमामु तंग कयो आहे। असांजे ॻोठ वारनि खे हथियार थो ॾिए, पैसा थो ॾिए। शरीफ़ मरी वारनि खे महकुम मरी, नंगर मरी ऐं अली दोस्त मरी, हमीद मरी, पुटु मिसरी मरी, इन्हनि खे चए थो हिनखे असां जेॾी महिल बि बनीअ ते वञूं त हींअर बनी असांजी पियल आहे 3 एकड़, असां उन में कणिक खाइण लाइ वियाऊं त ट्रैक्टर खे ॻोल्हियूं वेंदो 4 कलाक फेरिंग कई अथऊं त असां कमु न कयो। असांखे कमु करणु नथो ॾिए। वरी असां वञूं था पाणीअ लाइ बनीअ ते त असांखे उते थो फेरिंग कराए, मोतमार धमकियूं थो ॾिए। वरी असां उतां बनीअ जो कमु छॾे वरी असां विया आहियूं पंहिंजे बनीअ ते, वरी पिया वञूं घुमण जे लाइ त गेबी ख़ान ख़ासि करे वटि असां ते हमिलो कराए फेरिंग कराई अथई। असां मसि बचिया ऐं माण्हुनि ॻोठा रन त दाऊं कयूं, अंत में असां बचिया। 8 ॾींहं पाण ईंदो आहे, बाक़ी हूअं माण्हू विहारिया अथई जेके पंहिंजा हुनजा साथी आहिनि उहे। ऐं SHO लाखा रोड अलावरा मरीअ जे चवण ते आहे, असांजी का बि NC या FR नथो दाख़िल। नोटिस वठी हिननि जी बनीअ तां जेके हू कब्ज़ो करणु चाहे थो उन बासर ख़िलाफ़ कार्रवाई करे हिननि सां इंसाफ़ कयो वञे। कैमरा टीम सां गॾु नदीम अली मंगी, अवामी न्यूज़ TV, भरिया सिटी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।